में फरमान इहो आ। मखलूक जी कर खिदमत, मखलूक जी कर खिदमत इंसान उहो आ। अल्लाह जे कलाम में फरमान इहो आ। अल्लाह जे कलाम में फरमान इहो आ। मखलूक जी कर खिदमत, मखलूक जी कर खिदमत इंसान उहो आ। अल्लाह जे कलाम में फरमान इहो आ। अल्लाह जे कलाम में फरमान इहो आ। मरीज़न खे ॾाढो यार फुरन था। डॉक्टर बि मरीज़न खे ॾाढो यार फुरन था। बीमारी आहे कहिड़ी त वरी ॿी हू ॾसनि था। स्टोर अथनि पंहिंजा वॾा परचा भरनि था। मोटी सुभाणे अचिजांइ वरी ईअं चवनि था। ढोरो ढगो खपाए इलाज था कराई, पर गुज़रे जो नाहे न गुली दवाऊं आहिनि। मिसकीन जे दर्दन जो दास्तान वॾो आ। अल्लाह जे कलाम में फरमान इहो आ। अल्लाह जे कलाम में फरमान इहो आ। मखलूक जी कर खिदमत, मखलूक जी कर खिदमत इंसान उहो आ। अल्लाह जे कलाम में फरमान इहो आ। अल्लाह जे कलाम में फरमान इहो आ। मखलूक जा हुकूक किताबन में लिखल हिन। मखलूक जा हुकूक किताबन में लिखल हिन। उस्ताद बि ॿारन खे इहो ई था पढ़ाइनि। पोइ बि अलाए छो तन में सुधारा न अचनि था। नंढा बि वॾनि अॻियां थी साम्हूं पवनि था। माउ पीउ जो अदब कोन्हे था पंहिंजी हलाइनि। वॾड़ा वतन कमाईंदा ही हथ न वॾाइनि। अदब हया ख़तम थियो अरमान इहो आ। अल्लाह जे कलाम में फरमान इहो आ। अल्लाह जे कलाम में फरमान इहो आ। मखलूक जी कर खिदमत, मखलूक जी कर खिदमत इंसान उहो आ। अल्लाह जे कलाम में फरमान इहो आ। अल्लाह जे कलाम में फरमान इहो आ। एॾी महांगाई महांगो थियो अटो आ। एॾी महांगाई महांगो थियो अटो आ। मिसकीन खे पाइण जे लाइ कोन लटो आ। खीर ख़ुदा जी नेमत कनि तंहिं में मिलावट। रुश्वत बि सरे आम नाहे तंहिं में रुकावट। जावेद आलमानी लिखी आहे हक़ीक़त। भाभा खां थे बेज़ार अचे जे थी मुसीबत। जेको थो करे ज़ुल्म अॼु खान उहो आ। अल्लाह जे कलाम में
में फरमान इहो आ अल्लाह जे कलाम में फरमान इहो आ मखलूक जी कर खिदमत मखलूक जी कर खिदमत इंसान उहो आ अल्लाह जे कलाम में फरमान इहो आ अल्लाह जे कलाम में फरमान इहो आ